अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम पेश कयूं पिया ख़बरनि जी दुनिया। 12 जून अरबा जे ॾिहाड़े ते प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया साण करे आऊं जो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश कयूं था ख़ासि ख़बरूं। सिंध में रत जो दरिया वहाईंदड़ मुतहदा अॻवान नेठ लंडन में गिरफ़्तार। वफ़ाक़ी हुकूमत खसारे वारी बजट पेश कंदे हर शइ ते टैक्स हणी अवाम जो जीअण ई मुहांगो करे छॾियो। बिलावल भुट्टो चयो आहे त पीपी जी कोशिश हूंदी त बजट पार्लियामेंट मां मंज़ूर न थिए। ज़मानत में वाद न थियण सबबि हमज़ा शहबाज़ नेब हथां गिरफ़्तार। आसिफ ज़रदारी चयो आहे त सिलेक्टेड वज़ीर आज़म खे का बि ख़बर न आहे, सभु घरू वज़ीर कराए रहियो आहे। बजट तक़रीर दौरान मुख़ालिफ़ धुर जो एहतजाज, बजट जूं कापियूं फाड़े उछलायो वियो। GDA सरबराह पीर पागारे 16 जून ते GDA जो अहम इजलास तलब करे वरितो। ज़रदारी जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ काल्ह बि मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज, ज़ोरी दुकान बंदि कराया विया। हैदराबाद जी अस्पताल में मरीज़ इलाज दौरान ज़िंदगी जी जंग हाराए वियो। ऐं हाणे पेश कयूं था तफ़सीली ख़बरूं। सिंध में नफ़रत जी सियासत पखेड़ींदड़ ऐं रत जा दरिया वहाईंदड़ मुतहदा बानी अल्ताफ़ हुसैन खे नेठ लंडन में गिरफ़्तार कयो वियो। बरतानवी पुलिस MQM जे बानी अल्ताफ़ हुसैन जे घर ते छापो हणी खेसि गिरफ़्तार करे वरितो। मुतहदा बानी खे लंडन मां गिरफ़्तार करे पुलिस स्टेशन ते मुंतक़िल कयो वियो, जिते खांइसि पुछा गाछा कई वेंदी। जॾहिं त संसद घर जी तलाशी पिणु वरिती वई। इतलाहनि मूजिबि उत्तर लंडन में अल्ताफ़ हुसैन जे घर ते छापे में 15 पुलिस ऑफिसरनि हिसो वरितो। अल्ताफ़ हुसैन खे 2016 में चिड़ ॾियारींदड़ तक़रीर वारे केस में हिरासत में वरितो वियो आहे। इन हवाले सां पाकिस्तानी हुकूमत बरतानिया खे तफ़सील फ़राहम कया हुआ। लंडन पुलिस पंहिंजे कानून मूजिबि अल्ताफ़ हुसैन खां जांच कंदी। यादि रहे त MRD तहरीक दौरान MQM खे ज़ियाउल हक़ हथी वठराई। उन सां गॾोगॾु MQM मुख़्तलिफ़ माण्हुनि जे क़त्ल में बि पिणु घुरिबल रही। हुन न सिर्फ़ सिंधी माण्हुनि जो क़त्ले आम कयो, पर उन सां गॾु पश्तूननि ऐं बलूचनि खे बि मुतहदा पारां क़त्ल कयो वियो। 22 सेप्टेम्बर 1999 ते कराची जे DIG अफ़ज़ल शुगरी जी रिपोर्ट में, जेका दी मुस्लिम ऐं डेली न्यूज़ में शाया थी, उन में चयो वियो त MQM सियासी न पर दहशतगर्द जमायत आहे। हिन तनज़ीम जा जेके मक़सद ज़ाहिरी तरह बयानु कया पिया वञनि, उहे दर हक़ीक़त उन जा असली मक़सद न आहिनि। हीअ तनज़ीम अञा वधीक हथियारबंद थी पाकिस्तान ख़िलाफ़ ख़तरनाक क़ुवत बणिजी उभरंदी। 23 अक्टूबर 1999 ते MQM पारां मुआहिदो तोड़ण जो ऐलान कयो वियो ऐं उहो बि चयो वियो त असां 1 महीनो अॻु ई IGI सां इतिहाद करे छॾियो हो। अहिड़ी तरह MQM पंहिंजे साज़िशी कारकर्दगी तां पाण ई लटो लाहे छॾियो, पर आदत मूजिबि ठाह टोड़ण जो इल्ज़ाम PP ते ई आंदो। 1999 दौरान दहशतगर्दी, क़त्ल, अगवा वग़ैरह जहिड़नि ॾोहनि में मुलवस ऐं गिरफ़्तार कारकुननि खे बेगुनाह करार ॾींदे उन्हनि जी आज़ादी जो मुतालबो कयो। हुकूमत मुतालबो मञण खां इनकार कयो त MQM हुकूमत ख़िलाफ़ मुहिम हलाईंदे पंहिंजनि दहशतगर्दनि खे छूट ॾिनी ऐं 1990 जे पहिरियनि 6 महीननि में 400 खां वधीक माण्हू क़त्ल कराए छॾिया। जाम सादिक अली ऐं अल्ताफ़ हुसैन जे इतिहाद सां सिंध में उहा हुकूमत ठही जेका पाकिस्तान जी सॼी तारीख़ दौरान
कयल ज़ुल्मनि जी भेट में हज़ारे भेरा वधीक बदतरीन वहशी ज़ालिम ऐं दादागीर हुकूमत हुई ऐं मर्कज़ में उनजो इत्तेहादी नवाज़ शरीफ़ हो। स्टील मिल जे ख़ज़ाने सां लोही दर ठहिया ऐं मुख़्तलिफ़ पहाड़नि जे अहम लंघनि ते ठोस कंक्रीट में खोड़े कराची जे केतिरनि इलाइक़नि खे MQM जी हाकिमियत हेठि मफ़लूज बणायो वियो, जिते कई अज़ियत घर क़ाइमु थिया ऐं माण्हुनि ते बदतरीन तशदुद कयो वेंदो हो। MQM पंजनि गद्दारनि लाइ मौत जो पैगाम ॾींदड़ बैनर निमाया जॻहियुनि ते हया ऐं गोलियुनि जो मींहुं वसाइण लाइ किलाशनकोफ़नि जा वात खोले छॾिया। अल्ताफ़ हुसैन जूं तस्वीरूं उभरी आयूं। हिन दौर में 37 त रुॻो उहे पुलिस ऑफिसर क़तल कया विया जिन अल्ताफ़ हुसैन जो हथियार थियण खां इनकार कयो। दहशतगर्दनि ते कानून मूजिबि केस दाख़िल कया ऐं उन्हनि खे पकड़ण जी कोशिश कई। हिन दौर में प्रेस ख़िलाफ़ बदतरीन दहशतगर्दी जो मुज़ाहिरो थियो। बंदूक जे ज़ोर ते अख़बारूं ऐं रिसाला फुरिया विया ऐं केतिरनि सहाफ़ियुनि ते हमला थिया। मुल्क जे अॻूणे वज़ीर आज़म मोहम्मद ख़ान जुणिजे खे बि नेठि चवणो पियो MQM दहशतगर्द तनज़ीम आहे। 1992 में नेठि उन वक़्त जे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ खे इहा ॻाल्हि बि करणी पई त पाकिस्तान खे बचाइण लाइ सिंध में ऑपरेशन कयो पियो वञे ऐं हुन ऐलान कयो त अज़ियत घर क़ाइमु करण वारनि खे भॼण न ॾिनो वञे, जंहिंखां पोइ MQM ख़िलाफ़ ऑपरेशन पिणु कयो वियो। वफ़ाक़ी हुकूमत नए माली साल जी बजट में मुख़्तलिफ़ टैक्स हणी अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। नए माली साल जी बजट में 11 खरब रुपयनि जा नवां टैक्स लागू करे खंड, गिह, खाजरो तेल, ख़ुश्क खीर, शरबत, जूस, गोश्त, सिगरेट, सीमेंट, संगमरमर ऐं गाॾियूं महांगियूं कयूं आहिनि, जॾहिं त ग्रेड 1 खां 16 ग्रेड जे सरकारी मुलाज़मनि जे पघारनि में 10% ऐं पेंशन में पिणु 10% इज़ाफ़ो कयो वियो आहे। नए माली साल जी बजट में सिगरेट ते फेडरल एक्साइज़ ड्यूटी वधाई वई आहे। सीमेंट जी फ़ी बोरी ते 1.5 रुपए मां 2 रुपया एक्साइज़ ड्यूटी लागू करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। उनखां सवाइ 1000 सीसी गाॾियुनि ते 2.5%, 1001 खां 2000 सीसी इंजण वारनि गाॾियुनि ते 5% ऐं 2000 सीसी खां वधीक इंजण वारनि गाॾियुनि ते 7.5% फेडरल एक्साइज़ ड्यूटी लागू करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। नए माली साल जी बजट में खंड ते सेल्स टैक्स 8% वधाए 17% करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। ममलकती वज़ीर हमाद अज़हर जो चवणु आहे त इन सां खंड फ़ी किलो जे हिसाब सां 3 रुपया 65 पैसा महांगी थी वेंदी। बजट में खाजरो तेल ऐं गिह ते बि टैक्स वधाए 17% करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। मशरूबात ते टैक्स 11.25% मां वधाए 13% कई वई आहे। हीरे जी इम्पोर्ट ते 0.5% एक्साइज़ ड्यूटी लॻाइण जी तजवीज़, जॾहिं त सोन ऐं चांदी जी इम्पोर्ट ते 1% फेडरल एक्साइज़ ड्यूटी लॻाइण जी तजवीज़ ॾिनी वई, जंहिंखां पोइ सोन ऐं चांदी बि महांगा थी वेंदा। नए माली साल जी बजट में खीर, क्रीम ऐं ख़ुश्क खीर ते 10% जी शरह सां टैक्स लॻाइण जी तजवीज़ ॾिनी वई आहे, जॾहिं त दवाउनि जी पैदावार जे ख़ाम माल जे 19 बुनियादी शयुनि ते 3% इम्पोर्ट ड्यूटी खां छूट ॾियण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। जॾहिं त बजट में 1 खां 16 ग्रेड जे मुलाज़मनि जी पघारनि में 10%, ग्रेड 17 खां 20 ताईं जे सरकारी मुलाज़मनि लाइ 5% इज़ाफ़े जी तजवीज़ ॾिनी वई आहे, जॾहिं त 21 ऐं 22 ग्रेड जे मुलाज़मनि जूं पघारूं न वधियूं आहिनि। पेंशन में मजमूई तौर ते 10% वाध जी तजवीज़ ॾिनी वई आहे। मजमूई तौर ते 70 खरब 36 अरब रुपयनि जी बजट पेश कई वई आहे, जंहिंमें 3137 अरब रुपयनि जो ख़सारो ॼाणायो वियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत जी पेश कयल बजट खे मुख़ालिफ़ धुर जे पार्टियुनि रद्द करे छॾियो आहे। बिलावल भुट्टे चयो आहे त असांजी कोशिशि हूंदी त बजट पार्लियामेंट मां मंज़ूर न थिए। मसइलो नवाज़ ज़रदारी जी गिरफ़्तारी जो नाहे, सुवाल इहो आहे त मुल्क ऐं क़ौम केॾांहुं वञनि पिया। बिलावल
भुट्टो ज़रदारी वधीक चयो आहे त हुकूमत महांगाई जी ॿोॾ लिकाइणु चाहे थी। कोशिश हूंदी त बजट मंज़ूर न थिए, जॾहिं त शहबाज़ शरीफ़ चयो आहे त अवाम दुश्मन बजट खे नाम निहाद एहतिसाब जे गोड़ गुमसान में गुम थियण न ॾींदासीं। जॾहिं त बजट वारे मामले ते वज़ीर आज़म इमरान ख़ान क़ौम खे ख़िताब करण जो ऐलान कयो। 9 वॻे रथियल ख़िताब नेठि 12 वॻे नशर थियो। समूरे ख़िताब में वज़ीर आज़म इमरान ख़ान बजट बाबति न ॻाल्हायो, जॾहिं त एहतिसाब बाबति ॻाल्हाईंदो रहियो। उन खां अॻु इजलास में ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म चयो हो त वॾियूं गिरफ़्तारियूं थी वियूं, अलाह खे पाकिस्तान ते रहम अची वियो। जॾहिं त पख्तूनख्वा ऐं बलूचिस्तान जे वापारियुनि पिणु बजट खे रद्द करे छॾियो आहे। बजट तक़रीर दौरान मुख़ालिफ़ धुर एहतिजाज कंदे बजट जूं कापियूं फाड़े उछलायूं ऐं बजट नामंज़ूर जा नारा हणिया। मुख़ालिफ़ धुर जा मेंबर पंहिंजे सीटनि तां उथी विया ऐं स्पीकर जे डाइस साॾो गॾु थी प्ले कार्ड खणी एहतिजाज पिणु कयो। इस्लामाबाद हाई कोर्ट पारां फरियाल टालपुर जे पेश न थियण ते कावड़ जो इज़हार कयो वियो, जॾहिं त ज़मानत में वाद न थियण ते हमज़ा शहबाज़ खे नेब गिरफ़्तार करे वरितो। नेब जे वकील चयो त लाहौर हाई कोर्ट में शुनवाई रमज़ान शुगर मिल में ज़मानत वारी दरख़्वास्त नाक़ाबिले शुनवाई कई। हमज़ा खे 7 नोटिस मोकिलिया पर पेश न थियो। मनी लॉन्ड्रिंग बि कई। शकी अकाउंट जो इंकशाफ थियो आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ काल्ह बि जियालनि एहतिजाज जारी रखियो। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा करे जियालनि ज़ोरी दुकान बंदि कराए छॾिया। नओं देरो इस्लाम कोट राधण में शटर बंदि हड़ताल कराई वई। नवाबशाह में पीपी पिणु एहतिजाज कयो। हैदराबाद लाड़काणो शिकारपुर ठटे बदीन टंडो मोहम्मद ख़ान दादू जाम शोरे ऐं मीरपुर ख़ास में पिणु कारकुननि एहतिजाज कया। हैदराबाद जी सिविल अस्पताल में मरीज़ ज़िंदगी जी जंग हाराए वियो। इमरजेंसी वार्ड में GOR कॉलोनी जे रहवासी 45 वरनि जे ज़ुहैब खे इलाज लाइ आंदो वियो त हूअ फ़ौत थी वियो। मछलियल वारसनि डॉक्टरनि ते ग़फ़लत जो इल्ज़ाम हणंदे इमरजेंसी वार्ड में भञडाह कई। अमले डॉक्टर ऐं गार्ड खे यरगमाल बणायो वियो। अस्पताल इंतज़ामिया मार्केट पुलिस ते वाक़े जो इतला ॾिनो। पुलिस 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे खणी वई, जॾहिं त फ़ौत थियल ज़ुहैब जे वारसनि डॉक्टरनि ते ग़फ़लत जो इल्ज़ाम हयो। मीरपुर ख़ास में मुड़ुस जे मुबैना तशद्दुद ज़ाल खां हयाती खसे वरिती। वारसनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो, जॾहिं त वारसनि ॿुधायो त गुॾीअ खे मुड़ुस बाबू सस ऐं ॾेर अजमल तशद्दुद करे क़त्ल बाद वाक़े खे ख़ुदकशी करार ॾिनो आहे। वारसनि ॿुधायो त लाश खणाए टंडो ग़ुलाम हैदर थाणे वियासीं। पुलिस पोस्टमार्टम करायो त पुठनि पेट ऐं मथे ते तशद्दुद जा निशान हुआ। क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी सदर अयाज़ लतीफ़ पलीजो चयो आहे त बजट में ग़रीब अवाम लाइ कुझु बि नथो कयो वञे। सिंध में गुरबत, बुख, बदहाली ऐं बेरोज़गारी जे करे ख़ुदकशनि जा वाक़िया वधी रहिया आहिनि। पाकिस्तान खे सोशल वेलफेयर स्टेट बणाइण वारो ख़्वाबु साबिया न थी सघियो आहे, जॾहिं त ॿिए तरफ़ GDA जे सरबराह ऐं हुरनि जे रूहानी पेशवा पीर पागारे GDA जो इजलास तलब करे वरितो आहे। 16 जून ते कराची में तलब कयल इजलास में अरबाब ग़ुलाम रहीम, अयाज़ लतीफ़ पलीजो ऐं ॿिया अॻवान शिरकत कंदा। इजलास में मौजूदा सियासी सूरतहाल समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते वीचारियो वेंदो। सिंध तरक़ी पसंद पार्टी ठटे ज़िले जे सदर जलाल शाह जे भाउ ते हमिलो कंदड़ जवाबदार अञा ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि, जॾहिं त STP ऐं जसाफ़ जे सॾ ते मीरपुर बठोरो में शटरबंद हड़ताल कई वई। हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। नवाबशाह में STP कारकुननि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। जेकमाबाद, लाड़काणो, नुशरो फिरोज़ ऐं सकरंड में
एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। जॾहिं त STP जे सरबराह डॉक्टर कादर मंगसी चयो त अफ़सर शाह ऐं सरकारी गनमैन मथां हमिलो करे ठरियल बाहि खे ॿीहर भड़कायो वियो आहे। STP सिंध में क़बाइली झेड़नि जी हमेशह ख़िलाफ़ रही आहे ऐं हमेशह वॾे सब्र ऐं तहमुल खां कमु वरितो वियो आहे। STP सरबराह पारां मुतालबो कयो वियो त जवाबदारनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। मिठी मां निकितल पैदल काफ़िलो डिघड़ी पहुतो त भरपूर नमूने सां अजियां कई वई। सिंध कोल्ही इतिहाद जे काफ़िले जी अॻुवाणी कंदड़नि चयो त अक़लियतनि जूं मख़सूस सीटूं ख़तमु करे अलॻि वोट जो हक़ ॾिनो वञे। रूपलो कोल्ही ऐं सिंध जे असल वारसनि खे मुस्तक़िल रिहाइश लाइ ज़मीन ॾिनी वञे। बदीन वासी मुहाणो 5 सालनि खां अफ्रीका जी जेल में क़ैद हुजण जो इंकशाफ थियो आहे। 40 वरनि जो मुहाणो रफ़ीक पुटु रमज़ान सोलंगी अफ्रीकी मुल्क जे हिकु जेल में क़ैद आहे। रफ़ीक सां 5 साल पहिरीं फ़ोन ते वारसनि जो राबितो थियो हो। वारसनि ॿुधायो त पाकिस्तानी समाजी वर्कर फ़ोन ते राबितो करे रफ़ीक बाबति ॼाण ॾिनी आहे। वुमेन एक्शन फोरम तरफ़ां 5 जून ते कॉन्फ्रेंस कोठाइण जो ऐलान कयो वियो आहे। हिकु ॾींहं वारी कॉन्फ्रेंस सुबुह 10:30 खां शाम 6 वॻे ताईं जारी रहंदी। ग़ुलाम नबी शाह में मुबियाना निजी जेल ते छापो हणी बांदी बणियल 13 हारियुनि खे बाज़ियाब करायो वियो। पुलिस ज़िमीदार होत मंगरियो जी ज़मीन ते छापो हणी हारी खे बाज़ियाब करायो। PP शहीद भुट्टो जे सॾ ते आसिफ़ ज़रदारी जे गिरफ़्तार थियण जी ख़ुशी में मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं कढियूं वियूं। सकरंड ऐं कंबर में PP शहीद भुट्टो जे कारकुननि रैलियूं कढियूं ऐं मिठाई पिण विरहाई। न्यू सईदाबाद में टाउन कमेटी जे चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन ख़िलाफ़ सोशल मीडिया ते पोस्ट रखण ते वाइस चेयरमैन जे वॾे पुटु जज़्बात में अची पंहिंजे साथियुनि सां गॾु यामीन राजपूत मथां फायरिंग कई। घर ते कयल हमले ऐं फायरिंग में बिलाल पुटु जाफ़र राजपूत ज़ख़्मी थी पियो, जॾहिं त हमिलो कंदड़ फ़रार थी विया। ज़ख़्मी थियल नौजवान बिलाल राजपूत खे तालके इस्पताल आणण बाद ॻणती जोगी हालत में हैदराबाद मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त वाक़े जी FIR दाख़िल कई वई। आख़िरी इतलाउनि ताईं वाइस चेयरमैन ऐं संस पुट खे गिरफ़्तार कयो वियो। वधीक जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया। ऐं हाणे प्रोग्राम में पेश कयूं था कुझु शाइरी। ख़ूबसूरत गज़ल जंहिंजो शाइर आहे महर डिबाई। न सनत रुगो रोड चारा बि गिरवी, चवनि था समूरा इदारा बि गिरवी। न सनत रुगो रोड चारा बि गिरवी, चवनि था समूरा इदारा बि गिरवी। कोयटा बि गिरवी, कहोटा बि गिरवी, बहरी हवाई सियारा बि गिरवी। हवाऊं फिज़ाऊं ज़मीनूं जबल भी समंड छा समंड जा किनारा बि गिरवी। हारी ज़िमीदार मज़दूर मुफ़लिस मुहताज पीनो वीचारा बि गिरवी। इहे पीर गादियूं इहे मुफ़्ती ज़ाहिद ॼमण खां वठी ॼण त सारा बि गिरवी। मनसूब रब सां मदरसा मसीतूं गिरजा मंदर गुरुद्वारा बि गिरवी। इहे सियासी लीडर वॾा नज़रियाती इहे पाण गिरवी ऐं नारा बि गिरवी। इज़त बि गिरवी त गैरत बि गिरवी, वॾनि मर्तबनि शान वारा बि गिरवी। मुंहिंजी सिंध गिरवी मुंहिंजी जिंद गिरवी, सॼी सिंध जा बनियूं ॿारा बि गिरवी। बचो कुझु बि गिरवी रखण लाइ नाहे, रखे को त रखजनि सितारा बि गिरवी। डॿाई तजर्बा हलनि मुल्क ते पिया, कंदा ॾॾ नक्शा निज़ारा बि गिरवी। ख़बरनि जी दुनिया में हाणे शामिल कयूं था डॉक्टर नूर चांडियो जो मज़मून, जंहिंजो उनवान आहे मंछर जो उरूज कीअं वापसि मोटाइजे। अॼु खां 8 साल अॻु जॾहिं सिंधु दरिया पंहिंजे वहिकरे जो रुख़ तब्दील कयो त खीर थर जबल जे दामन में मंछर ढंढ जो वजूद पियो।
जेका एशिया जी मिठे पाणी जी वॾनि ढंढनि मां हिकु आहे। अॼु ताईं हिन ढंढ माहौल जी तब्दीली जा सभु लाहा चाढ़ा ॾिठा आहिनि। 1988 में रूस खां आयल पखियुनि जो तइदादु 25,000 शुमार कयो वियो, जॾहिं त 2002 में सिर्फ़ु 2,000 पखी हिते आया, जंहिंजो सबबु मंछर जे पाणी में तेज़ी सां तब्दीली आहे। मंछर ढंढ जिते सुबुह जो पखियुनि जूं ॿोलियूं मन खे मोहे विझंदियूं हुयूं, उते अॼु पखियुनि जो को वजूद न रहियो आहे। मंछर माज़ी में 20,000 मक़ामी माण्हुनि जी कमाई जो ज़रियो हुई। अहिड़ी रीति मंछर शायदि पाकिस्तान में सभ खां वधीक रोज़गार ॾींदड़ वसीलो हुई। मंछर खे सभ खां वेझो बूबक रेलवे स्टेशन आहे, जिते 1990 खां अॻु में 4 कुली सिर्फ़ मच्छी चाढ़ण ते मख़सूस हुआ ऐं अॼु उहा रेलवे स्टेशन वीरान नज़र पई अचे। 1961 में मंछर ढंढ मुकमल तरह ख़ुश्क थी वई, जंहिंजो सबबु बरसातनि जो घटि पवणु हो। मंछर खे पाणी जो अहम ज़रियो खीरथर जबल मां निकिरंदड़ नई गाज आहे, जेका अॼु मंछर ढंढ जे पाणी जो वसीलो पिणु आहे। बरसातनि जे घटि हुजण करे मंछर ढंढ बि ख़ुश्की ॾांहुं वधणु लॻी आहे। 1932 में पिणु मंछर ढंढ हिन क़िस्म जी ख़ुश्की खे मुंहुं ॾिनो, जंहिंखे बाद में दादू कैनाल मां भरियो वियो। मंछर जिते 2000 खां वधीक ॿेड़ियूं मच्छी मारण लाइ मक़ामी माण्हुनि जे रोज़गार जो ज़रियो हूंदियूं हुयूं, अॼु उन्हनि ॿेड़नि जो भॻल टुटल काठ नज़र अचे थो। माहौल जी तब्दीली मंछर ते अहिड़ो त असरु छॾियो जो वीराने खां सवाइ कुझु नज़र नथो अचे। मंछर पंहिंजे उरूज में ख़ासि तौर ते चौमासे जे बरसातनि में 460 चौरस किलोमीटर ताईं पखिड़िजी वञे थी, जेका फेबरवरी में सिर्फ़ु 50 चौरस किलोमीटरनि ताईं बचे थी। मंछर ढंढ जी वञायल सूंहं ते पाणी माहिरनि, तहक़ीक़ निगारनि ऐं दुनिया जे मशहूर ऐं वॾनि टीवी चैनल्स दस्तावेज़ी फिल्मूं पिणु ठाहियूं। सिंध सरकार ऐं वफ़ाक़ी हुकूमतनि वॾा वॾा ऐलान पिणु कया, पर मंछर जो अॼु ताईं को बि इलाज कराए न सघिया। सच त इहो बि आहे त वफ़ाक़ी हुकूमत जे नाक़स मनसूबाबंदी जे करे मंछर खे हीअ ॾींहं ॾिसणा पिया। 1990 में RBOD जी वॾे मनसूबे ॼण त मंछर जे ज़वाल जी शुरूआति कई। RBOD जे ज़रिए MNV ड्रेन जो गंदो पाणी सिधो मंछर में छोड़ कयो वियो, जंहिंखां पोइ हिन ख़ूबसूरत ढंढ जो ज़वाल शुरू थियो। बरसातनि खां पोइ खीरथर जबल मां नए गाज जे ज़रिए जेको पाणी मंछर में अचे थो, उहो को घणो न आहे, पर RBOD खां आयल पाणी जो मिक़दार घणो हुजण करे हिन पाणी में गदलाइण जो मिक़दार हर रोज़ वधंदो पियो वञे। मंछर ढंढ सेवण शहर खां सिर्फ़ु 18 किलोमीटर परे सिंधु दरिया ऐं खीरथर जबल जे विच में वाक़िअ आहे। जाग्राफियाई बीहक जे लिहाज़ खां मंछर ढंढ दरियाए सिंध खां 10 फुट मथे आहे, जंहिंमां मुराद आहे त मंछर जो पाणी दरियाए सिंध में छॾे सघिजे थो, पर दरियाए सिंध जो पाणी मंछर में सवाइ ॿोॾिजे नथो अची सघे। जॾहिं त दादू कैनाल जेको समुंड जी सतह खां 119 फुट मथे ऐं मंछर ढंढ खां 9 फुट पिणु मथे आहे, तंहिंजो ताज़ो पाणी आसानी सां मंछर में छॾे सघिजे थो, पर दादू कैनाल खे पिणु मज़बूत करण जी ज़रूरत आहे। सिंध जंहिंजी ग्रेविटी हर किलोमीटर खां पोइ 1 फुट आहे, जॾहिं त दादू कैनाल जो मुफ़ासिलो मंछर खां कुझु मुफ़ासिले ते आहे, उन करे दादू कैनाल जो पाणी आसानी सां मंछर ढंढ में छोड़ करे सघिजे थो। मंछर खे गदलो करण जो अहम ज़रियो RBOD रथा आहे, जंहिंजो पाणी बलूचिस्तान खां सिंध में दाख़िल थी कंबर शहदादकोट ज़िले मां गुज़र करे मंछर में दाख़िल थिए थो। कंबर जे वेझो 0 पॉइंट वटि जिते सरकारी तौर ते हिकु वॾी पंपिंग स्टेशन मौजूदु आहे, जेकॾहिं 0 पॉइंट वटि खारे पाणी खे मिठो करण लाइ वाटर ट्रीटमेंट प्लांट लॻायो वञे त न सिर्फ़ु मंछर खे मिठो ऐं ताज़ो पाणी मिली सघंदो, बल्कि कंबर खां जामशोरे ताईं जेको गैर आबाद पटो आहे, उनखे पिणु आबाद करे सघिजे थो। हिन मनसूबाबंदी सां हितां जे मक़ामी माण्हुनि खे पिणु पीअण जो पाणी मिली सघंदो। ख़बरनि जी दुनिया में हाणे शामिल कयूं था हाइड पार्क मां हिकिड़ो ख़त, जेको लिखियलु आहे GM चांडियो जो, जंहिंजो उनवान आहे औरतुनि खे घुर्बल इज़त न मिलणी तरक़ी में रुकावट आहे। जॾहिं समाज तबक़ाती अणबराबरी वारे निज़ाम जे वर चढ़ियल हुजे, हिकिड़ो माण्हू रुगो ज़ात पात ॾोकड़ ऐं ज़ाती ज़मीन जे बुनियाद ते ॿिए इंसान खां मथां हुजे
ऐं पुट खां माउ पधरी समाज हेठि अदना हैसियत रखंदी हुजे त अहिड़े समाज मां चङाई जी उमेद नथी रखिजी सघिजे। अहिड़ा समाज अनारकी, कबीलाई झेड़नि, फुरलुट, कारोकारी, औरतनि ऐं मर्दनि विच में तबक़ाती तफ़रीक़ जे वर चढ़ियो वञनि। उन अण बराबरी करे हिन धरती जे ॻोल्हे ते केतिराई इंसानी नस्ल बका ख़ातिर जदोजहद में रहिया आहिनि। इन करे केतिराई नस्ल ऐं क़ौमूं पंहिंजी बका में कामयाब वयूं, पर केतिराई अणलभ बणिजी विया। जॾहिं असां पंहिंजी चौधारी नज़र फेराईंदासीं त समाज तबक़ाती सिफ़बंदी जे वर चढ़ियल नज़र ईंदो, जंहिं करे सभई इंसान, ख़ासि करे हेठिएं तबिके सां तालुक़ रखंदड़ मर्दनि तोड़े औरतुनि जा बुनियादी इंसानी, आइनी ऐं मुआशी हक़ पायमाल थी रहिया आहिनि। उन जा केतिराई सबब आहिनि, पर सभ खां अहम सबब ज़ाती मिल्कियत, जिस्मानी सघ ऐं माज़ी क़रीब में ज़ात पात ऐं पैसे ॾोकड़ जे बुनियाद ते तबक़ाती गुरूहनि में विरहाइजणु आहे। ज़ातियुनि, कबीलनि, नस्लनि ऐं क़ौमनि जो हिन धरती जे ॻोल्हे तां मसमार थियण जो ॿियो वॾो कारण उन्हनि क़ौमनि ऐं नस्लनि खे हिकमत अमली तहत इल्म जहिड़े अज़ीम ज़ेवर खां महरूम रखण बि आहे। उन तबक़ाती निज़ाम ते खोड़सारनि, मुफ़करनि, समाजी माहिरनि ऐं फ़लासफ़रनि ज़बरदस्त बहस कया आहिनि। अहिड़े समाजी तबक़ाती निज़ाम खां कहिड़ी तरह निजात हासिल कजे ऐं कहिड़ी तरह हेठिएं तबिके जे इंसाननि ते थींदड़ ज़ुल्म खे रोके सघिजे। ॿिए पासे वरी उन समाजी तबक़ाती निज़ाम जे हामी अदीबनि, मुफ़करनि ऐं लेखकनि अहिड़ो इंसान दुश्मन निज़ाम जारी रखण लाइ वॾियूं हिकमत अमलियूं जोड़ियूं त जीअं संदन तोड़े आकाउनि जा मुफ़ाद पूरा थियनि। उन सॼे टिकस्टार ते खे ज़हन में रखंदे जॾहिं मज़लूम तबिके मां घणे मज़लूम औरत जी ख़ासि सियासी, मुआशी ऐं समाजी हैसियत जी कथ कंदासूं त ॾंदे आङुरियूं अची वेंदियूं। उहा औरत ई आहे जंहिं काइनात खे न सिर्फ़ हसीन बणायो, पर उनजो बुनियाद रखण ऐं उनजी बका जो कारण बि रही आहे। तरक़ी पज़ीर समाजनि जो इहो अलमियो रहियो आहे जो उन्हनि औरतुनि खे घुर्बल इज़त नाहे ॾिनी। तंहिं करे हू 21वीं सदी जे ॿिए ॾहाके में पंहिंजे वजूद जी बका जी जंग विढ़ी रही आहे। औरत जी सानवी दर्जे वारी हैसियत जी शुरूआत उन ॾींहं खां थी जॾहिं मर्द औरत खे ज़ाती मिल्कियत तौरु सम्झणु शुरू कयो। पोइ औरत जी सानवी हैसियत खे बरक़रार रखण लाइ मर्दनि समाजी जोड़जक बि पधरी बुनियादनि ते कई त जीअं उन मां औरत जिंद आजी न कराए सघे। औरत खे हयातियाती तौरु मर्द जी भेट में कमज़ोर सम्झो वञे थो। नतीजे तौरु औरत जी भेट में मर्द खे वधीक हैसियत ॾिनी वञे थी। अॼु असीं जंहिं समाज जो हिसो आहियूं उनजो बुनियाद पधरे निज़ाम ते मुश्तमिल आहे, जंहिं करे औरतुनि सां अहिड़ो रवैयो इख़्तियार कयो वेंदो आहे। क़ौमी, नस्ली ऐं कबीलाई रीतूं रस्मूं बि अहिड़े अंदाज़ में ठाहियूं वियूं आहिनि जंहिं सबबु औरतुनि जी भेट में मर्दनि खे वधीक इख़्तियार मिलिया ऐं मुनज़म कयो वियो। वॾो सबबु जेको औरत खे घटि करण लाइ पेश कयो वेंदो आहे त औरत कॾहिं बि सियासी ऐं समाजी अॻुवाणी वारो किरदारु नाहे कयो। जेकॾहिं असीं मज़हबनि जी तारीख़ खे पढ़ंदासीं त असांखे औरतुनि जे अॻुवाणी वारो किरदारु बि वाज़ह मिलंदो। डॉक्टर कलादी मेरेटनी औरतुनि जे किरदार ते ज़बरदस्त तहक़ीक़ कई आहे, जंहिंमें कलादी उन्हनि औरतुनि ते कमु कयो जिन तारीख़ी समाजनि में तमामु वॾा इनकलाब आणे पूरो वायुमंडल तब्दील करे छॾियो। उन वक़्त जे ज़ालिम माण्हुनि ख़िलाफ़ जंगियूं विढ़ियूं। वाज़ह रहे त जिन समाजनि में औरतुनि खे घुर्बल इज़त ॾिनी वञे अॼु उहे समाज तरक़ी याफ़्ता बणिजी विया आहिनि, ऐं जिन समाजनि औरतुनि खे घुर्बल इज़त न ॾिनी अॼु उहे तरक़ी पज़ीर या उन खां पुठिते पियल नज़र अचनि था। अचो त गॾिजी पंहिंजी माउ, भेण, ज़ाल ऐं ॿियनि औरतुनि खे बिना इम्तियाज़ी सलूक जे घुर्बल इज़त ऐं एतिराम ॾियूं ऐं संदन मुआशिरे में बराबरी वारी हैसियत खे बहाल करियूं। ख़बरनि जी दुनिया में शामिल करियूं था अमीन अरबाब जे किताब धरती मुंहिंजी सरती मां एहसासाती तहरीर। सच त इहो आहे जो हिन जहान जे जोड़ण खां वठी असां ओजागनि जे आगुर ते वेही परणे जे वॻे जहिड़ा जोभन जलाए पोह जे रातियुनि खां पिरह जा पार पुछाया आहिनि।
असां अज़ल खां वठी रोशन सुबुहनि जा ख़्याल खणी हौलनाक अंधेरनि जे पहर सां वेढ़ियूं ऐं विढ़िया आहियूं, पर पोइ बि जॾहिं पंहिंजूं हसीन हयातियूं ऊंदाहियुनि जे ॿाहुनि में फतकंदे ॾिसूं था त उन वेल चुपचाप मनी मन में चऊं था त केरु आहे जेको भिटाई जे तंबूरे जे तारनि मां तड़पी निकितल लिखियो मंझ निराड़ वारी वाई जा वर सुञाणे, केरु आहे जेको तक़दीर जे इन ताने खां पनाहूं ॻोल्हे मुजनि मारूअनि जे घाट मथे करण लाइ चई छॾे त उञा थरनि में बुखिया थरनि में सुता न साथी सुखिया घरनि में कंदा जीअण लाइ जतन वतन था उहे असां मां कदम कदम ते कमुंद कड़के कलम कलम ते कटार लड़के चखिया चढ़नि पर लिखनि था उहे असां मां ही घायल गीत ही सुकल साठिका ऐं आरहड़ जूं हीअ लिंग साड़ींदड़ लुकूं मुंहिंजे ॾेह जे ॾोथियुनि जे ॾुखनि ऐं ॾाखड़नि वारी ज़िंदगी जो सफ़र थियूं लॻनि। ॾुख ते ॾींहं टारण वारा मुंहिंजे ॾुकारियल ॾेह जा ॾोथी मुंहुं मौत ऐं हयात जे साहिल ते सुॾकंदे ॾिठा। उजड़ियल ओतारनि जी अकेलाई खे कहिड़ो उनवान ॾिजे ऐं वीरान अखियुनि जो केॾारो कहिड़ी वाट वञे। दर्द जो सेहरा जागंदड़ रोज़गार जी ॻोल्हा जा महबूब मुसाफ़िर जिन खां भिटनि जा ॾोहीड़ा ऐं देश जा रोहीड़ा बि रुसी विया, इहो चई मोकिलाईंदे ॾिठासीं त उजाले अपनी यादों के मेरे पास रहने दो, न जाने किस गली में जिंदगी की शाम हो जाए। ख़बरनि जी दुनिया में आख़िर में विझूं था कुझु ख़बरनि ते नज़र। इस्लाम कोट में पीअण जे पाणी जो बहिरान शिदत इख़्तियार करे वियो आहे। आरो प्लांट ऐं वाटर सप्लाई स्कीम बि बेलाभ बणियल आहे, जंहिंजे करे रहवासी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। नवकोट शाख मां पाइपलाइन ज़रिए हर 10 ॾींहं बाद मिलंदड़ दरिया जो पाणी हाणे 2 महीननि बाद सिर्फ़ु 1 कलाक मिले थो। खारे पाणी वारी वाटर सप्लाई स्कीम बि पब्लिक हेल्थ खाते जी लापरवाही सबबि बेलाभ बणियल आहे। ट्यूबवेल बि अक्सर ख़राब रहनि था। शहरी पीअण लाइ महांगो पाणी ख़रीद कनि था। शहर में क़दीमी खूहनि ते बि बासरनि जा कब्ज़ा आहिनि। शहरियुनि मुतालबो कयो आहे त इख़्तियारियूं नोटिस वठी आरो प्लांट ऐं वाटर स्कीम खे फ़ाइदेमंद बणाइण लाइ क़दम खणनि ऐं असांखे पीअण जो साफ़ पाणी फ़राहम कनि। टंडवाला यार सब्ज़ी मंडी में सहूलियतनि जी खोट सबबि वापारियुनि जो गुज़र सफ़र बि मुश्किल बणिजी वियो आहे। सब्ज़ी मंडी खे 31 साल गुज़रण बावजूदि रोड पाणी ड्रेनेज ऐं ॿियूं बुनियादी सहूलियतूं नाहिनि मिली सघियूं। सहूलियतनि खां महरूम सफ़ाई जो को बि इंतज़ाम न हुअण सबबि गंदगी जा ढेर हुजण करे वापारियुनि खे सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। हिन सब्ज़ी मंडी में 30,000 खां वधीक माण्हुनि जो रोज़गार सलाड़ियल आहे, पर उन हूंदे बि इंतिज़ामिया के क़दम नाहिनि खयां। पोहरियतनि जो चवणु आहे त सब्ज़ी मंडी में हज़ारे पोहरियत रोज़गार सां लॻियल आहिनि। 300 खां 1000 ताईं ॾिहाड़ी सबबि गुज़र सफ़र बि मुश्किल बणियल आहे। जोॾे में नए साल जी फुटी अचणु शुरू थी वई आहे। अघु 4000 रुपया मण मुक़ररु कयो वियो आहे। तालके में फुटी जो पोखियल आगाटो फसल मार्केट में अची वियो आहे। आबादगारनि जो चवणु आहे त झुॾो ऐं ॾखण सिंध जा कुझु ॿिया इलाइक़ा फुटी जी उपत में आगाटा आहिनि। सरकार असांजी हौसला अफ़ज़ाई करे। बदीन में पीअण जे पाणी जो बहिरान त आहे, पर हाणे बिजली जो बहिरान बि थी वियो आहे, जंहिं सबबि वाटर सप्लाई जी फ़राहमी पिणु मुअतल थी वई आहे। वाटर कमीशन तरफ़ां माण्हुनि खे साफ़ पाणी जी फ़राहमी लाइ वाटर सप्लाई जा इंतिज़ाम म्यूनिसिपल खां वठी पब्लिक हेल्थ खाते हवाले कया विया, पर उन बि माण्हुनि खे पाणी वक़्त ते मुहैया न कयो। बदीन शहर में हफ़्ते खां डिघी लोड शेडिंग ऐं वाटर सप्लाई जा मोटर ख़राब हुजण तोड़े इंतिज़ामी नाअहली सबबि पाणी जी फ़राहमी बंदि पियल आहे।
माण्हू परे परे खां पीअण जो पाणी भरे अचनि था, जॾहिं त कुझु माण्हू पाणीअ पैसनि एवज़ ख़रीद कनि था। इन्ही ते ख़बरनि जी दुनिया प्रोग्राम पुॼाणी ते पहुतो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहं पेर तेॾहं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन